यार हाणे ॻोठ कीअं वञा पैसा ल केरु बिशनी कढे हो अढी थी कीअं वञा ॻोठ भाऊ खैर ताहे परेशान पे तो लगी। अब शहर आयुसि हाँ शहर मां लाइ केरु पैसा कढे हो बटू अच्छा बसि हाणे छा कयां कीअं वञा ॻोठ घणा पैसा हुअसि? पैसा 5000 हुयसि 5000 जी हा कूड़ हणंदे शर्म बि कोन थो अचई छो मां वञी घर ॾिठमि त 2500 पिया हुअसि। पैसनि जो परवाह न आहे पर ख़बर इहो पए त पैसा कंहिं कढिया आहिनि इहो कंहिं बिशनी कढिया हूंदा ॿियो कंहिं कढिया हूंदा। हिनखे कीअं ख़बर पियो त मुंहिंजे बटूअ में 2500 हुया लॻे थो पैसा हिन कढिया आहिनि इहो मूंखे शिकल खां ई बिशरी पियो लॻे ॾिसांसि थो